नाज़रीन, डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस कशमोर कंदकोट में पेंशन फंड में 2,08,46,000 जी करप्शन की तस्दीक थी है। नाणे खाते करप्शन में मुलविस असिस्टेंट अकाउंटेंट मोहम्मद नवाज़ मेमण के नौकरी तां बरतरफ़ करे छॾियो आहे। नाणे खाते मुताबिक़ पेंशनन जूं रहतूं ॾेखारे फ्रॉड ज़रिए रक़म कढराई वई। करप्शन में मुलविस असिस्टेंट अकाउंटेंट के शोकास नोटिस भी जारी किया विया आहिनि, पर हुन जवाब दाख़िल न करायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सगीर चांडियो असांखे जॉइन किया है। सगीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, बस डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस कशमोर कंदकोट में पेंशन फंड में 2,08,00,000 रुपयनि की करप्शन की तस्दीक कई वही है। इन सिलसिले में नाणे खाते के सेक्रेटरी तरफां करप्शन में मुलविस असिस्टेंट मोहम्मद नवाज़ मेमूर के नौकरी तां बरतरफ़ करे छॾियो आहे। अहिड़ो जेको ऑर्डर भी जारी कयो वियो आहे। उन ऑर्डर में इहो ॼाणायो वियो आहे त पेंशनरनि जूं रहतूं जेके आहिनि उहे ॾेखारे कामोरे फ्रॉड ज़रिए इहा रक़म कढराई। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उनखे शोकास नोटिस भी जेके आहिनि उहे जारी कया विया, पर हू जवाब दाख़िल करण में नाकाम रहियो। माण्हू खे ॿुधायां त इन खां अॻु बि जो नाणो खातो कशमोर कंदकोट ज़िले में 2,10,00,000 रुपयनि जी करप्शन कंदड़ ग्रेड 16 जो सीनियर कंप्यूटर ऑपरेटर औरंगज़ेब मलाक खे भी जेको आहे उहो नौकरी तां बरतरफ़ करे चुको आहे। वॾी महिरबानी सगीर चांडियो तफ़सील ॾियण जे लाइ।